मौजूद दोस्तों जी मुझे इन लाइव जो मकसद सिर्फ़ु हिकिड़ो हुयो त असांजी पार्टी गॾियल फ़ैसिलो कयो ऐं फैमिली बि सां बि राब्तो थियो। उन्हनि बि इहो ई फ़ैसिलो कयो त असांखे जेका रियासत पारां मिलियल टाइम हुयो जंहिंमें एसपी साहब वाज़े लफ़्ज़नि में चयो त 36 आवर्स जेके मीडिया जे साम्हूं आहिनि पर उहे 36 कलाक गुज़री विया, पर 48 कलाक थियण वारा आहिनि अॼु शाम 4 बजे ताईं। पर रियासत जेका आहे उहा बिल्कुलु बज़िद आहे। किथे बि असांजे दोस्त साथी ग़नी अमान खे कंहिं केस में या ईअं ज़ाहिर न कयो आहे। उनजे करे ही लाइव जो मक़सदु हीअ आहे त असांजी गॾियल जेको हिकमत मिली आहे त पीसफुल समूरी सिंध में रोडनि ते धरना हणंदासीं, जिन जो टाइम असां तय कयो आहे अॼु शाम 5 वॻे। वकीलनि जी इलेक्शन बि हलंदड़ आहे जिन खे असां अपील कई त असांजो साथ ॾियण जी उन्हनि बि इहे ई असांखे सजेशन ऐं उन्हनि अर्ज़ु कयो त शाम 5 वॻे इन खे प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ कयो त जीअं असांजो वॾो तइदाद वकीलनि जो बि शरीक थी सघे। उनजे करे असां सिंध जे वकीलनि खे बि अर्ज़ु था करियूं असांखे हर ज़िले में हर बार में हर जॻह ते असांजो साथ ॾियनि। असां को गैर कानूनी डिमांड नथा करियूं, असां कॉन्स्टिट्यूशनल कानूनी अख़लाक़ी हिकिड़ी डिमांड आहे जेका हिन रियासत जे किताबनि में लिखियलु आहे त 24 आवर्स में जेको मैजिस्ट्रेट बिफोर द उनखे पेश करणो आहे। पर ही लीगल कंफाइनमेंट में अचे थो जो 24 कलाकनि खां वधीक टाइम जेको आहे सो कंहिंखे ज़ाहिर ई न करणु, इहा तमामु सतम ज़रफ़ी आहे हिन स्टेट जी। सो हाणे असां जेको तय कयो आहे त शाम 5 वॻे दमादम मस्त कलंदर थींदो। उनजे करे रियासत क्रैकडाउन करण जी सोचींदी, पर उन लाइ दोस्तनि खे इहा हिकमत अमली ठाहिणी आहे त जेकॾहिं वाधू उहा गेट ते पुरमन तरीक़े सां एहतजाज न करणु ॾींदी पोइ दोस्तनि खे इजाज़त आहे त पंहिंजी हिकमत अमली पाण ठाहींदा, पर पीसफुल रहंदा। रोड बंदि थियणु खपनि, फीथा जाम थी वेंदा ऐं का बि रसद जेका आहे पंजाब जा समूरा नेशनल हाईवे थोरे प्रोफेशनल हाईवे जेके यूज़ थियनि गाॾियुनि खे टर्न आउट करण लाइ उहे समूरा बंदि कया वञनि। पोइ उहे जाम शोरो खां कहिड़े जेको समूरी जेका वेंदी लाइन उनखे इंडस हाईवे नेशनल हाईवे उनखां नंढा वॾा रोड जेके बि आहिनि ठठो खां जेके बि रोड आहिनि समूरनि दोस्तनि खे अपील थो करियां त उहे रेडी रहनि। शाम 5 वॻे रियासत खे ख़बर पइजी वञे त असां जेका आहे वाइदो करे फिरी वियासीं अख़लाक़ी तरह, छो त अख़लाक़ी तरह इहा जुरियत दिलि चंडे हुजणु खपे जेको पंहिंजे हिन इतराफ़ करे था 36 कलाक माण्हू न कराए सघण में फैल वियो आहे। पर इहा हिननि में का हिमत न आहे। जेकॾहिं इन बद अख़लाक़ी हुन जेका अख़लाक़ी तरह हुन में जुड़ियल आहे वरी जेकॾहिं बद अख़लाक़ी कई उनजा नतीजा तमामु वधीक ख़राबु थींदा। असां समूरी सिंध क़ौम खे अपील था करियूं केसीं ताईं मिसिंग थींदा, केसीं ताईं जेको मारबा। हाणे वक़्तु अची वियो आहे उथी बीहनि। उनजे करे 5 वॻे वाधूआ गेट ते समूरी सिंध जे सुजान धुरनि खे वकीलनि खे सहाफ़ियुनि खे शागिर्दनि खे आम जेके बि लीडर आहिनि असां उन मां गॾोगॾु SUP जीअं सिंध क़ौमी महाज़ जेके बि अॻुवान आहिनि जीअं सिंध महाज़ कल्ह उन्हनि अनाउंस कयो जीअं सिंध महाज़ रियाज़ उनखे अपील कंदासीं उहा असां सां अचे वेहे ऐं सुभाणे अनाउंस जे धरणे में असां उन सां गॾु आहियूं। ऐं उन में जीअं सिंध क़ौमी महाज़ आरी सर, जीअं सिंध क़ौमी महाज़ शहीद बशीर ख़ान, जीअं सिंध क़ौमी महाज़ सनान बशीर ख़ान समूरनि खे अपील था करियूं उन्हनि जे वर्करनि खे अपील था करियूं साथ ॾियनि। उन सां गॾोगॾु जेके बि धोड़ा आहिनि जीअं सिंध क़ौमी महाज़ रियाज़, जीअं सिंध महाज़ साईं सरवर सहतो, जीअं सिंध महाज़ साईं ख़ालिक जुने जो समूरनि खे अपील था करियूं। उन सां गॾु जीअं सिंध तहरीक सूरह, जीअं सिंध तहरीक शबीर जमाल समूरनि खे अपील आहे जिथे जिथे असांजा धरना लॻनि उहे पंहिंजे कारकुननि खे अपील कनि उन्हनि जी साथ ॾियनि। ऐं उन सां गॾोगॾु SUP जे साईं ज़ैन शाह खे साईं रोशन बुर्रो खे बि अपील आहे उहो असांजा साथ ॾियनि। अख़लाक़ी तरह फैमिली जो ॾियनि, असांजे हिन धरणे जो ॾियनि। असां जेको आहे त असांजो सियासी ऐं जेको फैमिली जो गॾियल धरणो हूंदो जेको तय थियो आहे। असां इहो ई चवंदासीं जेके असांजी पॉलिटिकल पार्टी खे सपोर्ट नथा कनि उहे घटि में घटि फैमिली खे कनि। उनजे करे असां ॿियनि खे बि अपील कंदासीं, जामी चांडो साहिब खे बि अपील कंदासीं
उन सां गॾोगॾु कम्युनिस्ट पार्टी जे दोस्तनि खे, अवामी वर्कर पार्टी जे दोस्तनि खे, समूरनि जेके आहिनि, जेके असांजा तबक़ाती जदोजहद कंदड़ तोड़े नेशनलिस्ट मूवमेंट सां जुड़ियल समूरनि खे अपील कंदासीं ऐं सहाफ़ियुनि जी असांखे वॾे अंग में ज़रूरत पवंदी। उहे जेके बि आहिनि उहे असांखे सपोर्ट कनि शाम 5 वॻे। उन सां गॾोगॾु असां वरी बि इहा डिमांड कंदासीं जेकॾहिं 5 खां अॻु में जेको आहे जेकॾहिं गनीअ जी सेफ रिकवरी या उनजी बाराबी किथे बि कनि था त असांजे धरणे खे, बल्कि समूरे धरणे खे जेको आहे सो कैंसिल कंदासीं। जेकॾहिं नथा कनि, इहो अटल फ़ैसिलो आहे, सेटल माना इहो फ़ैसिलो आहे, 5 वॻे तमामु मस्त कलंदर थींदी। उहा रियासत खे ॿुधाईंदासीं त एतिरा कमज़ोर न आहियूं, भले गोलियूं हलाइनि, ट्रैंकूं चाढ़े छॾीनि, को का बि ॻाल्हि न थींदी, को लोलीपॉप न थींदो। ऐं वकील दोस्तनि खे बि अपील आहे जिन्हनि असां सां वाइदा कया ऐं ॻाल्हियुनि में हुआ, उन्हनि खे अपील आहे त उहे अख़लाक़ी तरह सां शाम जो पीअनि। खटण वारा तोड़े हारण वारा, या उहे बि जेके एस पी जे चवण ते आया, जेके एस पी जे चवण ते न आया ऐं जेके असांजे चवण ते आया, जेके जिन खे असां में उहे जेके आया, उन समूरनि खे अपील कंदासीं त असांजो साथ ॾियनि। ॿार जी असांखे तमामु घणी ज़रूरत रहंदी। ऐं हिकु लॉ नोइंग प्रैक्टिसिंग वकील आहियां ऐं हिकिड़ी पार्टी जो ज़िम्मेदार आहियां। उन जे करे ॿार खे आउं अपील कंदुसि त उहो असांजो साथ ॾिए। ऐं उन सां गॾोगॾु जेके बि असांजा सिविल सोसाइटी जा ऐं असांजा सीनियर रहनुमा, उन्हनि खे बि अपील आहे त उहे असांजे धरणे खे अख़लाक़ी तरफ़ सपोर्ट कनि। उन सां गॾोगॾु उनमें शामिल बि थियनि। ऐं ॿियो असां अपील कंदासीं त पंहिंजे दोस्तनि खे त पंहिंजनि फैमिलियुनि सां, पंहिंजे ॿारनि बच्चनि सां हिन धरणे में शरीक थियनि, जीअं असां हिन खे वधीक सगारो करे सघूं। सुभाणे त आमिर नवाज़ वड़ाई साहिबु उन बि अनाउंस कयो आहे 48 कलाकनि खां पोइ। रियाज़ चांडे साहिब बि कयो आहे। सुभाणे जेको आहे सो सॼी सिंध में असांखे उमेद आहे इंडस लायर फोरम खे बि अपील था करियूं, यंग लायर फोरम खे बि अपील था करियूं। उन सां गॾोगॾु जेका सिंध एक्शन लायर फोरम, उन्हनि खे बि अपील था करियूं। वींदे सखर खां, घोटकी खां, ओबाड़े खां वठी जेके बि असांजो बार्स आहिनि, वींदे कराची ताईं, उन्हनि खे हथ ॿधी अर्ज़ु करियूं था त उन्हनि जो अख़लाक़ी तरह असांजो साथ ॾियणु उन्हनि जी जेका ज़िम्मेदारी ठहे थी। छो त असां हिन कॉन्स्टिट्यूशन जेको आहे उहो कॉन्स्टिट्यूशन में हिकु बेसिक फंडामेंटल राइट्स आहिनि। उहे सिर्फ़ु हिन रियासत, हिन मुल्क जे कॉन्स्टिट्यूशन में न आहिनि, इहे दुनिया जे पूरे कॉन्स्टिट्यूशन में आहिनि। UN में इहे तय थियल आहिनि जेके इहे फंडामेंटल राइट्स, उन्हनि जी वायोलेशन आहे। असां प्रैक्टिस करियूं था त असांखे इहा हूंदो आहे त कानून छा थो चवे, कंहिंखे बि 24 कलाकनि खां वधीक जेको डिटेन रखणु बग़ैर कंहिं जवाब जे, इहा लीगल कंफाइनमेंट आहे। सभु लॉ जा जेके शागिर्द आहिनि उहे उनखे बख़ूबी सम्झनि था। सो उनजे करे असां अपील था करियूं त दोस्त जेको आहे सो पंहिंजी ज़िम्मेदारी सम्झनि, असांजो साथ ॾियनि। छा आहे त असां केरु ईअं न सम्झे त कोई इलीगल एक्ट करणु वञूं पिया। पीसफुल प्रोटेस्ट हूंदो ऐं सिंध पुलिस खे उनखे अख़लाक़ी तरह जेको आहे हुननि जी जेका असां डेडलाइन ख़तम थी चुकी आहे। असांखे उमेद आहे पीसफुल रहणु ॾींदा, जे न त पोइ हैदराबाद जा जेके जेके रस्ता आहिनि, जिथां जिथां हितां दोस्त निकिरनि, उन रस्तनि खे मुकमल तौर ते बंदि करे छॾनि ऐं उनखे सॼे जेकॾहिं रियासत तव्हांखे डिस्टर्ब करण थी चाहे त असां बि उनखे डिस्टर्ब करे छॾींदासीं। छो त असां सिर्फ़ु हक़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं। असांजो मथां 13, 14, 15, 16 ते जेको अनाउंस थियल आहे असांजो धरणो, सॉरी मार्च, जेको सिजावल खां फिरंदे बटोरो खां कड़ियो गावर खां खोर खां वेंदे गोलार्ची ताईं हुयो। कारपोरेट फार्मिंग ऐं डेल्टा जी जेका तबाही ऐं साड़ियुनि जा रेट ऐं सिंधु ते जेके बि धाड़ा लॻल आहिनि, उनजे हवाले सां। पर रियासत उन खे जेको आहे डिस्टर्ब करण थी चाहे, उनजे करे असांखे इहो राइट आहे त असां जेको आहे पंहिंजो जेको हिन प्रोग्राम खे शुरू जेको रियासत चाहे थी त उन खे न करे सघनि, तो असां चाहियूं था त हाणे जेकॾहिं उहो न करे सघंदासीं त इहो फ़ैसिलो हाणे रोड ते थींदो। सो अपील आहे वेंदे जेके बि पार्टी जा दोस्त आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे दोस्तनि सां ऐं जेका बि हुननि जे चौगर जेके पॉलिटिकल इन्वायरमेंट आहे उन्हनि सां राब्ता कनि त जीअं हिन प्रोग्राम खे असां वधि खां वधि मज़बूत करे सघूं। वधीक दोस्त पंहिंजा सिंधरा ॿधी छॾनि, शाम जो ईअं माना पंहिंजी मज़बूती सां ऐं सिंधरा ॿधे जी तमामु मस्तु कलंद करे लाहिनि त रियासत जे माना जेको आहे सो उनखे
पूरी जेका पंजाब के रसद बंद थिए लाहौर में ख़बर पए थी जेके आहिनि सिंध जे मिसिंग पर्सन ते आवाज़ ईअं बसि जेको आहे दॿायल न आहे, उहो बिल्कुलु आवाज़ जेको थो पूरी दुनिया ॿुधे।